केर हो? वॾे आवाज में कंहिं पे ॻाल्हाई? अरे बदमाश हो, मथी मंजिल ते कब्जो करण आयो हो। चए पियो कि कस्टोडियन वारनि उन्हनि खे अलॉट कई आहे। हाय अल्लाह, पर हिकु हवेली ॿिनि खे कीअं थी अलॉट थी सघे? अरे कूड़ पियो ॻाल्हाए। पोइ छा इस्लाम जो खादिम ठहियो? चवण लॻो कि पाकिस्तान में हिकु हिंदू काफ़िरा न थी रही सघे। पोइ छा उनखे मारे छॾींदो? बेगम आहे बदमाश, कुछ भी करे सके थो। रतन लाल जी मां के मारण जी धमकी ॾेई वियो आहे। पोइ छा उनजो क़त्ल कराईंदो? अरे उनखे त रुगो रतन लाल जी मां वटि धन थो ॾिसण अचेसि। उनखे त बस इहो ई खपेसि। पोइ उनखे मारे छॾींदो त फासींदासीं त असीं न? ए बेगम कुछ भी करे सके थो, पर हां छा था करे सघूं? बेगम हिकु ॻाल्हि चवई, बुरो न मञिजे। हुआ बेचारी अमण मथे अकेली सुम्हंदी आहे। अॼु खां पोइ तूं हुन सां गॾु सुम्हजांइ ऐं राति जो हवेलीअ जा दर ऐं दरियूं सवले नमूने बंदि करे सुम्हजांइ। ठीकु आहे। ठीकु आहे बेगम? ठीकु आहे। जिन मौसन मक हरामी कई से धारा दजाल थिया। जिन मौसन मक हरामी कई जिन मौसन मक हरामी कई से धारा दजाल थिया। जिन मौजी थन जो मान रखियो से सैयद बिलाल थिया। से सैयद बिलाल थिया। जिन माजी थन जो मान रखियो से सैयद बिलाल थिया। नासिर भाई नवो शेर लिखियो अथव? हाँ हाँ लिखियो अथमि न। तुझी चांहि पीअण खां पोइ नवां शेर ईंदा। अरे मुंहिंजी चांहि अहिड़ी सुठी आहे, तव्हां नवां नवां शेर लिखंदा। पहलवान खे ॿुधायो न को शेर नओं। हाज़िर हाज़िर। पहलवान ॿुधंदो? पहलवान साहब, दिलुनि सां दिलि खे दुतारे न सघिबो। दिलुनि सां दिलनि खे दुतारे न सघिबो। वाह वाह वाह। वतन मूर पंहिंजो विसारे न सघिबो। वतन मूर पंहिंजो विसारे न सघिबो। वाह वाह। पखीअ खे बि घुर्जे पंहिंजो आखेरो। पखीअ खे बि घुर्जे पंहिंजो आखेरो। वाह वाह। सदाईं त धिकनि में गुजारे न सघिबो। अरे वाह वाह, मज़ो अची वियो नासिर भाई, मज़ो अची वियो। छा शेर था लिखो? छा ॿियो ॿुधो न? ॿियो ॿुधायो। सलाम अलैकुम मौलवी साहब। सलाम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। कीअं आयो पहलवान साहब? शुक्र आहे जनाब खुदा जो, ठीक आयूं। मेले में सब खैरियत आहे न? शुक्र आहे जनाब, सब ठीक आहे। अॼु ईअं चुप चुप कीअं आयो? जनाब हिकु वॾी ॻाल्हि थी रही आहे त मेले में हिकु हिंदू माई रहिजी वई आहे। हिंदू माई रहिजी वई आहे मतलब? जनाब उहा हिंदुस्तान न वई आहे, इते ई लिकी वेठी आहे। त पोइ छा थियो? अरे जनाब छा पाकिस्तान में काई हिंदू माई रही थी सघे? हाँ हाँ छो कोन। जनाब तव्हां छा था चओ? मूंखे त कुझु बि सम्झ में नथो अचे। ॾिसो, ख़ुदा जो हुक्म आहे त जेकॾहिं कोई मिसकीन तव्हांजे पनाह में अचे थो त उनखे पनाह ॾिजे। पर जनाब जेकर उहा हिंदुस्तान वञे हली आहे त उनजी जाइ ते असांजो कोई मुसलमान भाउ रहे आहे।
इन जो मतिलबु दिल जे अंदर बदले जी बाहि पई भरे। असां के काफ़िर पाकिस्तान में नथा रही नहीं सघूं। ख़ुदा खां ख़ौफ़ खाओ, ख़ुदा खां ख़ौफ़ खाओ। अरे जेको ॿियनि ते रहम न कंदो आहे अलाह ताला उन ते बि रहम न कंदो आहे। पर मां त तव्हांखे हिते कॾहिं नमाज़ पढ़ंदे बि कान ॾिठो आहे। अरे पुट तूं हिते रोज़ नमाज़ पढ़ त ख़ुदा जी रहमत अथई। जॾहिं सिंध जो माण्हू सिंधीअ में, जॾहिं सिंध जो माण्हू सिंधीअ में को ॻाल्हि लाए ॻाल्हाए थो। जॾहिं सिंध जो माण्हू सिंधीअ में को ॻाल्हि लाए ॻाल्हाए थो, ॼण मखण मिलाए माखीअ में अची बेवस सां गॾु खाए थो, खाए थो। अच अच वे वे आदा वक्त बेगम, खुशिया बेगम बियो। वे खुश रह पुट खुश रह। सब मजे में? हाँ हाँ, बस बेगम। भॻवान जी तव्हां दया ॿुधायो आहे। सब बढ़िया। दादी पोटीअ जो प्यार वेठो हले? हाँ अरे सिक्की लंदी पोटी थमे। हाँ, छो न हुजे, छो न हुजे। तव्हांजी पोटी सभिनी जी पोटी। हाँ। माशाअल्लाह माशाअल्लाह, सदके वञा सदके वञा। अहिड़े प्यार ते त कंहिंखे बि नज़र न लॻे। मूंखे बि पंहिंजे नंढपण जी यादि अची वई। हाँ। मूंखे बि ॾाढी ईअं ई प्यार कंदी हुई। सभु ॾाढी पोटनि पोटनि खे ईअं ई प्यार कंदियूं आहिनि। हाँ हाँ अम्मी ये छा पई करे? पुट हिनखे रिली सिबण पई सेखारियांसि। अच्छा हाँ पोइ मूंखे बि सेखारिजो न। हाँ छो न सेखारींसां, सुभाणे खां अचिजांइ तोखे सेखारींदसि पुट। हाँ छो न ज़रूर ईंदमि। अम्मी जान मूंखे सीटर मारणो बि सेखारियो आहे। हाँ हाँ तूं बि अचिजांइ सुभाणे। हाँ ज़रूर ज़रूर। हाँ भेण ई त खण। अम्मी जान रुगो सोपारियूं सोपारियूं, हिते पान त नज़र ई नथो अचे। पुट पान त हिंदुस्तान मां ईंदो हो न, विरहाङे खां पोइ पान खाइण त छा पर ॾिसण में बि कोन थो अचेसि न। पर अम्मी जान असांखे त सिंध सम्झ में ई नथी अचे। पुट ईअं न चइबो आहे। हिकु चवणी आहे त जंहिं सिंध न ॾिठी उहो ॼाओ ई कोन। पर अम्मी हिंद जहिड़ो मज़ो सिंध में आहे किथे? पुट पंहिंजो वतन त पंहिंजो वतन थींदो आहे, उन जहिड़ो त को जोड़ ई कोन थींदो आहे। हाँ पर दादी तव्हांजी सिंधी तो ॾाढी ॾुखी आहे। पुट हिन उमिरि में मां ॿी ॿोली सिखंदसि छा? मुंहिंजे पुट रतन खे तव्हांजी हिंदी ॿोली ईंदी हुई। अम्मी जान तव्हीं दुख न करो, थी सके तो तव्हांजो पुट भी हिंदुस्तान में खैरियत सां हुजे। पुट खैरियत सां हुजे त मुंहिंजी ख़बर न वठे अॼु कर। पर अम्मी थी सके तो उन्हनि इहो सोचियो हुजे कि तूं सिंध में हूंदी ई न। हाँ वो जेको पंहिंजो पाड़े वारो सिराज आहे न। हाँ वो जेको हफ्जल जे घर में आहे। हाँ वही सुञाणी। हाँ हाँ वो भी पंहिंजे भाउ खे हुनजो भाउ केतिरो त ॻोल्हे ॻोल्हे रोई रोई छा त किन कई। पोइ त ख़बर पियसि कि वो लाहौर में वेठो आहे। थी सके तो उन्हनि इहो सोचियो हुजे कि तूं भी सिंध में न हूंदी। हाँ अम्मी जान अल्लाह जी रहमत सां सभु थी सके तो। पुट मूं केतिरा दफ़ा रेडियो ते ऐलान करायो,
पर रतन पुट जी ख़बर कान पई आहे मूंखे। अम्मी अल्लाह ते भरोसो रख, वो सभिनी जो निगहबान आहे। चङो हाणे मां अम्मी हलां थी। वियो बेटो। वे पुट वे 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 पुट तोखे कॾहिं बि सवड़ हुजे, रिली हुजे, रिलको हुजे त मूंखे चइजांइ, मां तोखे सुबी ठाहे ॾींदसि। मूंखे ॾाढो सुठो ईंदो आहे। हिन जहिड़ी ॾिस न, सिंध जहिड़ी रिली तव्हांखे किथे ॾिसण में बि कान मिलंदी। इन करे त हिकिड़ी चवणी आहे त जंहिं सिंध न ॾिठी उहो ॼाओ ई कोन असुल। हा अम्मी ज़रूरत पई त मां तोखे ई तकलीफ़ ॾींदी मैं। ऐं मूंखे सेखारजांइ, जेको जेको चवंदी वठी ईंदमि। हा चङो हाणे मां हलां। चङो पुट चङो, खुदा सदाईं ख़ुशि हुजो। चङो पुट चङो। अरे हा अम्मी, हिकिड़ी ॻाल्हि यादि आई मूंखे। चओ पुट चओ। तो जेकी मूंखे खंघ जी दवा ठाहे ॾिनी हुई न, हा उन मां मूंखे घणेई फ़ाइदो पियो, पर हाणे उहा ख़तम थी वई आहे। थी सघे त मूंखे वरी ठाहे ॾिजे, जेको जेको चवंदी मां हाणे ॾींदमि। पुट हीअं कजांइ, तूं कारा मिर्च, माखी ऐं सुंढ घुराए रखजांइ। मां सुभाणे सुबुह जो ई तुंहिंजे घर अची करे तोखे दवा ठाहे ॾेई वेंदीसांइ। हा छो न अम्मी, मां ज़रूर घुराए रखंदमि। हा पुट हा। चङो हाणे मां हलां थी। चङो खुदा हाफ़िज़ सुरैया बेगम। ईंदी ईंदी कजां। तूं बि अम्मी जान खे वठी अचनि भेण। हा भेण, बिल्कुलु वठी ईंदसि, पर हिन अम्मी जान जहिड़ी ख़िदमत जो जज़्बो किथां अची सघंदो। पर वरी बि तूं कोशिशि कजांइ भेण, वठी अचजांइ अम्मी जान खे। हा ही त सुबुह जो थी निकिरे त राति जो थी घर अचे। चङो खुदा हाफ़िज़। खुदा ॾाढी कोठीअ खे टार खे नज़र न लॻे। माशाअल्लाह माशाअल्लाह, सदके वञा सदके वञा। ई सही है। हा पुट ई सही अथई। पुट जेसि ताईं शरीर हले थो हलायां थी, बाक़ी हिन उमिरि में मूंखे छा खपे। आख़िर में त तव्हां तई आहे। अम्मी जान तव्हां दुख न कयो, असीं ख़ुशी ख़ुशी तव्हांजी शेवा कंदासीं। पुट मां वञा थी आफ़ताब जे घर, उन जे पुट खे निकिती आहे माता। मां वञी वेहंदीसांस त थोरो घर जो कमु करे वठंदी। ठीक आहे अम्मी जान। आदाब वर्जाया मां। अच्छा सदाईं ख़ुशि हुजी पुट, सदाईं ख़ुशि हुजी। अम्मा अम्मा हिक घर में हूंदे बि तव्हां सां मुलाक़ात ईअं थींदी आहे ॼण को ॿिए ॿिए ॻोठ में रहंदा हुजूं। हा अम्मी जान घर में रहे किथे थी। असुर वेले सिंधुआ नदीअ में सनानु करे, तव्हांजो कंहिंजे घर में वञी पापड़ बि करे, त कंहिंखे खीचा ठाहिण बि सेखारे, कंहिंखे सांधाणो सांधण बि सेखारे, त कंहिंखे वड़ियूं बि ठाहिण सेखारे। न त वरी के बीमार जी तीमारदारी में लॻी पई आहे। सॼो ॾींहुं सभिनि जी शेवा थी करे, तव्हांजो राति जो 10-11 त घर थी अचे। हा मां इहा ॻाल्हि सच आहे। हा ॻोठ में जंहिं तंहिं जे वात ते खाली अम्मी जान जो ई नालो आहे। पुट घर में अकेली पई पई बि छा कयां, हथ पेर हलंदा रहंदा त सुठो आहे, बाक़ी हिन उमिरि में मूंखे छा खपे। पुट हिकिड़ी ॻाल्हि पुछां तोखां। हा हा मां हुकुम कयो। 2 ॾींहंनि खां पोइ ॾियारी अचणी आहे, छा मां अॻे वांगुरु ॾिया ॿारे पूॼा कयां, मिठाई ठाहियां, तोखे को एतिराज़ त कान्हे? अरे अम्मा इहा त तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। भई अम्मा तव्हां हर साल जीअं कंदा रहिया आहियो तीअं ई कजो। भई असांखे त को बि एतिराज़ कोन्हे। कीअं बेगम? हा अम्मी जान इन ई बहाने असां बि ॾियारी मल्हाईंदासीं। हा मां अम्मी जान जीअं तव्हां कंदा आया आहियो तीअं ई कजो। चङो चङो पुट चङो, सदाईं ख़ुशि हुजो। चङो सदाईं ख़ुशि हुजो। नाच नचे थी सारी खुदाई, नाच नचे थी सारी खुदाई, प्यारी आई चौधर खुशहाली छाई हो, चौधर खुशहाली
लख लख पुट लख लख वाधायूं लख लख वाधायूं हुजनि पुट लख लख वाधायूं तव्हांखे बि लख हा पुट मिठाई त खाई वञो ईअं कीअं था वञो मां मिठाई ठाहे आई आहियां वठो मां मिठाई ॾियो मूंखे मिठाई ॾियो अम्मी मां बि मिठाई खणी आई आहियां हाँ पुट हाँ तूं पहिरीं बेटे हाँ खा पुट खा ये भी खाओ ये अम्मी का भी बट अरे वाह सब ने चंगो खुदा चंगो चंगो पुट चंगो 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 वापस रखणी हुन में अम्मी जान ॾियारी जी लख लख वाधायूं हुजंदव पुट तव्हांखे बि लख लख वाधायूं हुजनि शलमी जो रतन किथे ॾियारी मनाईंदो हुजे अम्मी जान ॾिण वार ॾींहुं न रो थी सघे थो तव्हांजो पुट बि किथे ॾियारी मनाईंदो हुजे पुट चई त सही थी तूं चङो पुट मां ओड़े पाड़े में मिठाई विराए थी अचां देर थी वञे त चिंता न कजांइ पुट ठीक है पर दादी जल्दी अचजो हा पुट जल्दी ईंदसि बेचारी अम्मी जान जो दुख ॾिठो नथो वञे अम्मा ही सब थियो छो छा हिंदुस्तान पाकिस्तान त असां हिते पाकिस्तान छो आयासीं ख़बर न आहे पुट अम्मा जेकर हिते हिकु घर में हिंदू मुसलमान गॾु रहूं पिया त पोइ भारत में छो न रही था सघूं पुट ऐं सदियुनि खां रहंदा ई आया आहियूं त पोइ पाकिस्तान छो ठाहियो पुट ही त तूं पंहिंजे अब्बा खां ई पुछजांइ लुड़क खे लफ़्ज़ करणु एतिरो सवलो न आहे लुड़क खे लफ़्ज़ करणु एतिरो सवलो न आहे बाह जो समुंड तरणु एतिरो सवलो न आहे बाह जो समुंड तरणु एतिरो सवलो न आहे सिंध जे लाइ जीअण केतिरो बि सवलो हुजे सिंध जे लाइ जीअण केतिरो बि सवलो हुजे पर सिंध जे लाइ मरण एतिरो सवलो न आहे पर सिंध जे लाइ मरण एतिरो सवलो न आहे एतिरो सवलो न आहे एतिरो सवलो न आहे नासिर भाई ओ नासिर भाई ओ नओं शेर ॿुधायो न बढ़िया अरे ओ यार तड़कतो भड़कतो ॿुधायो को बढ़िया शेर ॿुधायो हा त पोइ अहिड़ी का चांहि ठाहे हाँ चांहि पियारियो तो बढ़िया चांहि ठाहिजां सुठी कणक तुंहिंजी पियारियो तो चांहि पी करे मूंखे ऐं पोइ चांहि जा पैसा बि ॾेई वञिजो हा हा चलो वारी बिल्कुलु ॾे चांहि ॾे हा 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 तमामु बढ़िया शेर ॿुधायो को बढ़िया शेर ॿुधजो लटा फाटल तन ते पाए विहंदासीं लता फाटल तन ते पाए वेंदासीं वाह 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 अॼो आसमान खे बणाए वेंदासीं अॼो आसमान खे वणाए वेंदासीं अॼो आसमान खे बणाए बणाए वेंदासीं वेंदासीं, वाह, वाह। असांजी हिन हालत खे ॾिसी गम न करे दोस्त असांजी हिन हालत खे ॾिसी गम न करे दोस्त अटो हुजे न हुजे अटो हुजे न हुजे पर चुल्ह खे मचाए वेंदासीं वाह 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 शुक्रिया वाह छा ॻाल्हि आहे मज़ो अची वियो अच्छा हिकिड़ो ॿियो बि लिखियो त मां हा हा ॿुधायो ॿुधायो नासिर भाई ॿुधियो तव्हांखे ॿुधाए करे मुंहिंजी दिलि ख़ुशि थी हा वई मां बि ॾाढो प्यार सां ॿुधंदो आहियां अर्ज़ु तव्हांजा कयो शेर। जी आहे दूरियूं दिलि में न घुरिजनि दूरियूं दिलि में न दूरियूं घुरिजनि दिलि हा, में हा। न घुरिजनि घर में मन में आहिनि मोहबतूं घर में मन में आहिनि मोहबतूं हा, हा। या राह में हुजनि सरहदूं वाह 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 मज़ो अची शुक्रिया वियो शुक्रिया ॾाढो मज़ो जनाब, आयो शुक्रिया अरे अञा त लिखण विया त अलाए छा हा, छा हा, लिखां हा। ॿुधाईंदो पर तव्हां अमीजान आदाब खुश आदाब, रहो पुट खुश आदाब। रहो खुश रहो पुट खुश आदाब अमीजा पुट मां तुंहिंजे घर वई हुयसि तूं हिते वेठो आहीं अमी सॼो ॾींहुं हिते ई वेठा हूंदा आहिनि ईअं त अरे अमी तूं हिनखे छॾ त मूंखे सॾु कराए वठी आहे मां अची वञा तो न पुट न अॼोके वॾे ॾींहं ते सॾु न कराइबो आहे पुट अॼु हिक ॿिए जे घर वञी करे वाधायूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि अॼु वॾो कहिड़ो वॾो ॾींहुं मां
पुट अॼु ॾियारी आहे न। ओ सुभान अल्लाह तव्हांखे मुबारकबाद हुजे तव्हांखे मुबारकबाद। तव्हांखे बि हुजे। हा वठ मिठाई खा। अम्मी जान मूंखे बि। हा पुट हा हा छॾींदव उहो ई कोन। हा मिठाई हलो खा 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 पुट खा। वाह अम्मा वाह तुंहिंजी मिठाई खाई करे मूंखे वतन पंहिंजो हिंदुस्तान यादि अची वियो। त तव्हां छा हिंदुस्तान में ॾियारी मनाईंदा हुआ? मनाईंदा हुआसीं असीं त ॾिण वारनि जा बहाना ॻोल्हींदा हुआसीं मिठाई खाइण लाइ। मिठाई तमामु सुठी आहे वाह। हा वठ 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 खा मिठाई। अम्मा हिकिड़ी ॻाल्हि चवई मूंखे तुंहिंजे हथ जी मिठाई खाई करे मूंखे मुंहिंजी मां जीजल यादि अची वेंदी आहे। पुट मां बि तुंहिंजी माउ आहियां न। हा इहा ॻाल्हि त सच आहे मां मिठाई तमामु सुठी आहे तमामु सुठी। पुट पर मूं थोरी ठाही थोरो डपु पियो थिए मूंखे। डपु? उहो वरी छा जो आहे मां? हाणे ही पाकिस्तान ठही वियो आहे न। अरे त छा पाकिस्तान में ॾियारी कोन मनाइबी आहे? मूं सोचण लाइ माण्हू छा चवनि। अरे छा माण्हुनि खे त छा आहे कुझु न कुझु पिया चवंदा रहंदा आहिनि पर असांजे इस्लाम में आहे न ॿियनि मज़हबनि जो क़दुरु ऐं इज़त कंदा आहिनि। पुट तूं चई त सच थो। इन खां अॻु में असां हिंदू मुस्लमान गॾिजी करे ईद ऐं ॾियारी मनाईंदासीं जेको सॻा भाउर हुजूं असल। पर हाणे ओचितो ख़बर न भाउ जो वेरी अची थियो आहे असुल। ॼण हिक ॿिए खे मरण ऐं मारण लाइ तयारु थी वेठा आहिनि असुल। चङो पुट मां वञा थी अञा मूंखे ॿियनि हंधि बि मिठाई ॾियणी आहे पुट। सदाईं सदाईं ख़ुशि रह। सदाईं ख़ुशि रह सदाईं ख़ुशि रह। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। अस्सलाम वालेकुम नासिर भाई। वालेकुम सलाम। अजो मिर्जा साहब अची वियो। कीअं ख़ैरियत आहे न? बढ़िया बिल्कुलु ख़ैरियत आहे वियो सच। अरे नासिर भाई मिर्जा साहब अची आहिनि हिननि खे बि हिकु शेर ॿुधायो न बढ़िया यार अरे शेर ॿुधायो शेर ॿुधायो नासिर भाई कोई तड़कतो फड़कतो शेर ॿुधायो। सभिनी खे तड़कता फड़कता शेर खपनि। चङो ॿुधो साईं ॾही सिर त बेशक सहारे थो सघिजे। ॾही सिर त बेशक सहारे थो सघिजे ऐं दौलत बिना जी जियारे थो सघिजे ऐं दौलत बिना जियारे थो सघिजे मगर माॻ पंहिंजो ऐं जीजल जी ॿोली। मगर माॻ पंहिंजो ऐं जीजल जी ॿोली ही वरसो जीअरे विसारे नथो। ॿियो ॿुधाईंदा? ॿुधो न। हा ॿुधायो ॿुधायो। सिज चंड ऐं तारा जेतर सिज चंड ऐं तारा जेतर सिंधियत रहंदी तेतर क़ाइम। शुक्रिया मज़ो अची वियो। बस हाणे ॿियो चांहियूं प्यारी ॿी प्यारियो बढ़िया चांहि प्यारियो हिकिड़ी। ही छा थी रहियो आहे? मिर्जा साहब